नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा में ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा में एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ते 62 डिवाइस मालिकनि पारां 12,000 मां 500 रुपयनि जी नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ औरतनि मर्दनि स्कूल ॿाहिरियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुतासिरीन औरत रिहाना पीताफ़ी ऐं ॿिनि चयो त एहसास कफ़ालत प्रोग्राम में कटौती ग़रीबनि सां सरासर नाजाइज़ ई आहे, जॾहिं त सेंटर ते पुलिस मुक़ररु हूंदे बि फ़ी औरत खां नाजाइज़ 500 रुपया कटौती कई थी वञे। असां डिवाइस वारनि खां पुछूं था त हुननि जो चवण त असां व्याज ते पैसा वठी अचूं था, अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। अगरि 500 कटूं नथा त असां वटि पैसा न आहे, जंहिंखे तव्हां ॾियणी अथई ॾियो। जंहिं बाद मुतासिरीन औरत घर पहुची पंहिंजे मर्दनि खे ॿुधायो, जंहिं बाद मर्द सेंटर ते पहुता त डिवाइस मालिकान ऐं पीतापी बिरादरी जे माण्हुनि में झड़प थी वई। जंहिं बाद एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ते कुझु टाइम लाइ बंदि कयो वियो, जॾहिं त बाद में कलाक गुज़रण खां पोइ खोलियो वियो। वधीक मुतासिरीन वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, DC खैरपुर खां नोटिस वठी 62 डिवाइस मालिकान ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।